एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो यूट्यूब चैनल मज़लूमन जे आवाज़ में तव्हां सां मुखातिब आहियां। फरमायो ख़ालिक़े कायनात पंहिंजे कलाम पाक में त उहे माण्हू जेकी तकबुर कंदा, वॾाई कंदा, मग़रूर थी करे हलंदा हिन धरती ते, ॿियनि खे ईज़ाईंदा, ॿियनि खे ॾुख ॾींदा, ॿियनि जा सूर वधाईंदा, माण्हुनि जे धरती ते हुननि जे ज़ख़्मनि में लूणु बुरकींदा, हुननि जा ज़ख़्म वधाईंदा, हुननि खे सुकून जे बजाए ते अज़ियतूं, सऊबतूं, उक़ूबतूं ॾींदा, उहे माण्हू कॾहिं बि ज़िंदगी जे कंहिं बि मोड़ ते पाण ज़िंदगी ख़ुशहाल नमूने में गुज़ारे नथा सघनि। रब साईं फरमायो त जेकी माण्हू वॾाई करे हलनि था, वला तमशि फ़िल अर्ज़ मरहा इन्नक लन तख़रिक़ल अर्ज़ वलन तबलुग़ल जिबाल तूला। ए इंसान, मूं अल्लाह जे ज़मीन ते तकबुर ऐं वॾाई करे न हल, तुंहिंजे तकबुर ऐं वॾाई सां मूं अल्लाह जी ज़मीन फाटी कोन सघंदी। तूं घाट केॾो बि मथे ऊचो करे हली पर जबल जे चोटियुनि खे छुई न सघंदी। इहा आहे फ़िलासफ़ी काइनात जी। अॼु इहो छो थी वियो आहे? अॻ में माण्हू निमाज़ुनि ते वेंदा हुया, हिक ॿिए खे न ॾिसी करे हिक ॿिए जे दर्दनि खां आशना हुजण जे करे उन जे दरवाज़े ते वेंदा हुया त अॼु तव्हां निमाज़ ते छो कोन आया। इहो वक़्तु हूंदो हुयो। उन खां पोइ वरी ओताकुनि जो कल्चर शुरू थियो त ओताकुनि में असांजा नौजवान अची ओताकुनि में खटुनि ते वेहंदा हुया ऐं वॾा कचहरियूं कंदा हुया, इल्म ते ॻाल्हाईंदा हुया, सियासत ते ॻाल्हाईंदा हुया, साइंस ते ॻाल्हाईंदा हुया, अख़लाक़ियात ते ॻाल्हाईंदा हुया, तरक़ी ते ॻाल्हाईंदा हुया, मादी जे मामलात ते ॻाल्हाईंदा हुया त असांजो नौजवान नसुल उतां सिखंदो हुयो। पर अॼु जॾहिं निमाज़ जी जाइ ते, ओताक जी जाइ ते मोबाइल कल्चर एतिरो फ़रोग़ माणियो आहे जो हर हिक जे हथ में ॿ टे मोबाइलूं था ॾिसूं। ऐं जॾहिं एतिरियूं मोबाइलूं थी वञनि, हिकिड़ो जेको पंहिंजे कमरे में वेठो आहे उहो अमड़ जे मामलनि खां बेख़बर आहे, पंहिंजे अबे जे मामलनि खां बेख़बर आहे। हुननि जा पीउ माउ बि कुराड़ा थिया हूंदा, उन्हनि खे बि प्यार जी ज़रूरत हूंदी त बचो अचे मूंसां कचहरी करे मुंहिंजा ॾुख सूर ॿुधे, छो त अबो अमड़ त हुन खां अॻ में ई मोकिलाए विया, भेणुनि ॿाहिरनि खां बि हू परे आहे, हाणे रहे थो पंहिंजे घर में, उते हुनजी घरवारी आहे ऐं हुनजो औलाद आहे। जॾहिं औलाद उन जे मामलनि खां बेख़बर थी वञे ऐं उन्हनि जे मसइलनि में कॾहिं मुदाख़लत न करे, उन्हनि जा सूर ॾुख अबे अमड़ जा न पुछे त पोइ उहो पीउ माउ पंहिंजो पाण खे अकेलाई जो शिकार महसूसु कंदो आहे। साथियो, असांजे तरक़ी न करण जो सबबु इहो आहे त असां किताबनि सां यारी छॾे ॾिनी, असां ओताकुनि सां यारी छॾे ॾिनी, असां मस्जिदुनि सां रिश्ते खे टोड़े छॾियो। उन जे करे रूहानी सुकून कोन्हे को, दिली सुकून कोन्हे को। जेकर असां चाहियूं था त इंसानियत जी ख़िदमत करियूं, माण्हुनि जे कमु अचूं त सादगी अख़्तियार करणी पवंदी ऐं सादगी में रूहानी सुकून आहे। पंहिंजे वजूद खे मिसमार करिणो पवंदो। ऐं जॾहिं बि, छो त हिकिड़ो अंग्रेज़ी जो लफ़्ज़ु आहे त दी वर्स्ट वर्ड इन द वर्ल्ड इज़ आई। दुनिया में बदतरीन लफ़्ज़ मां आहे। मां फ़िरौन कई, मां हामान कई, मां कारून कई, मां शद्दाद कई, मां इब्लीस कई, मां उन्हनि माण्हुनि कई जेके दुनिया में अॼु बि उहे तारीख़ी तौर ते बदनामे ज़माना आहिनि ऐं तारीख़ उन्हनि खे सुठनि लफ़्ज़नि में यादि कोन थी करे। वुई मां जी जाइ ते
लफ़्ज़ जेकर असां इस्तेमालु कंदासीं त पोइ असां में निवड़त ईंदी, असां में झुकण ईंदो ऐं जेके माण्हू झुकंदा उहे माण्हू कामयाबु थींदा। जेके पीउ माउ जो अदब कंदा उहे कामयाबु थींदा। जेके पाड़ेसरनि सां सही हलंदा उहे कामयाबु थींदा। जेके पंहिंजे नंढड़ियुनि भेणुनि ते रहम कंदा उहे कामयाबु थींदा। जेके वॾनि भाइरनि जो अदब कंदा उहे कामयाबु थींदा। जेके मुआशिरे में उस्तादनि जो एतिराम कंदा उहे कामयाबु थींदा हिन दुनिया ऐं आख़िरत में। अचो त सुठा इंसान बणिजूं, अचो त हिन मुआशिरे खे बिगाड़ण वारी सूरत हाल खां कढी अचूं ऐं अहिड़ी राहुनि ते हिन मुआशिरे खे वठी वञूं जेको मुआशिरो सुभाणे बहितर समाज खे जोड़े सघे ऐं समाज खे बहितर लाइनुनि ते वठी वञी सघे। महिरबानी साथियो, इंशा अल्लाह ताला तव्हांजी महिनत ज़रूरु रंग लाहींदी।